सभिनी खां वधीक विटनेस तव्हां साफ़ी दोस्त आहियो। मूंखे टंडो हलायर खां 3 कलाक लॻाईंदे वारो ऑफिस कोन पहुतो आहियां। हर विक ते हिकिड़े हिकिड़े दोस्त जो शुक्रगुज़ार आहियां, हिकिड़े हिकिड़े ॻोठ वारनि जो हर स्टाफ ते एॾो वॾो तारीख़ी इस्तक़बाल कयो अथनि। इहा मोहबत मोहतरम बेनज़ीर भुट्टो साहिबा सां, मोहतरम बिलावल भुट्टो साहिब सां, पार्टी लीडरशिप सां आहे जो एॾो चंबड़ जी आवाम इलाइक़े जी आवाम तारीख़ी इस्तक़बाल कयो आहे। इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी न रुगो टंडो हलायर मां पर पूरे पाकिस्तान में कामयाब थींदी। जी रैली साबित करे थी कॉन्फ्रेंस ते इहो मैसेज ॾियणु चाहियूं था त अॼु कोई रैली साबित कई त पीपल्स पार्टी जा टिकट होल्डर जेके तीर जे निशान ते बीहंदा इंशाअल्लाह ताला 8 तारीख़ तीरनि जो वसकारो हूंदो, हुननि जो किरण हूंदो। इंशाअल्लाह पूरे पाकिस्तान में पाकिस्तान पीपल्स पार्टी खटींदी ऐं बिलावल असांजो वज़ीर आज़म थींदो। मेहरबानी तव्हांजी। जीए भुट्टो अॼोको मेड़ इन ॻाल्हि जी शायदि ॾींदो त यकीनन पीपल्स पार्टी सां आवाम गॾु आहे। ऐं आउं सम्झां थो त चवंदा आहिनि त हथ जे टंगण खे आरसी कोन थींदी। ऐं घुरां थो त तव्हांजे महिरफ़त अव्हांजे इन मीडिया जे महिरफ़त सच ऐं कूड़ में तफ़ावत करणु घुरिजे। इहो पैगाम वञणु घुरिजे आवाम ते। इंशाअल्लाह ताला 8 तारीख़ अहिड़ो ॾींहुं हूंदो जो पीपल्स पार्टी सॼे पाकिस्तान में कामयाब थींदी। ऐं असीं दिलि जे गहराइनि सां दुआ कंदासीं त असांजो वज़ीर आज़म इंशाअल्लाह बिलावल भुट्टो ज़रदारी कंदो। पूरे ज़िले जी आवाम जा ख़ासि तौर ते PS 59 जा शुक्रगुज़ार आहियूं जिन्हनि शॉर्ट नोटिस ते हर बिरादरी हर ॻोठ मां असां सां गॾु अची हिते फॉर्म महिरबानी करे असां सां गॾु आया भरायूं। मुखालिफ़ जेसिताईं चवनि पिया पीपल्स पार्टी 15 सालनि खां कुझु न आहे कयो, ही को माण्हू ते पैसा ॾेई कोन वठी आया आहियूं। तव्हां यकीन अॻियां आहे इन आवाम जो जोश जज़्बो तव्हां ॾिसो ई पंहिंजे प्यार सां ज़ाहिर कंहिंसां चङा हलिया हूंदासीं। 4 कम कया मुखालिफ़ चवनि पिया उहे भई फॉर्म भराइण विया। तव्हां कैमरा जी अख सां ॾिसो त हुननि सां घणा माण्हू गॾु हुआ ऐं असां सां घणा गॾु माण्हू हुआ। इंशाअल्लाह ताला 8 फरवरी पीपल्स पार्टी जीत जो ॾींहुं हूंदो, तारीख़ी कामयाबी जो ॾींहुं हूंदो। मतलब के लास्ट टाइम का वधिक हिन दफ़ा वरी वधिक घणी मोट मिली है। इंशाअल्लाह असांखे ही कलाक जो रस्तो असांखे तक़रीबन 3 साढा 3 4 कलाक थी विया आहिनि। विच में माण्हुनि जा इस्तक़बाल हुआ ऐं कई बिरादरियुनि इस्तक़बाल कयो आहे। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो कमांडर सिपाही इमदाद अली खान पितावी बहादुर लीडर टंडो हलायर जो इंशाअल्लाह 8 तारीख़ ते तीर जी वस्कार करे निश्चित कढंदो। नाज़रीन तव्हां PS 59 जे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे इम्कानी उम्मीदवार इमदाद खान पिताफ़ी जी ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। जॾहिं ते हिते जेको आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका चंबड़ जे सदर मोहम्मद रमज़ान मरी ऐं डॉक्टर बख्श अली पिताफ़ी ज़िले कौंसिल जे मेंबर एजाज़ अली खान पिताफ़ी समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि असां सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। हुनजो चवणु आहे त टंडो हलायर ज़िलो जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो क़िलो आहे ऐं हिन मां जेको आहिनि पीपल्स पार्टी सोभ मारंदी ऐं हिन खां सवाइ जेको सिंध में आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाबु थींदी। पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु जेको बि ताज ठहिया आहिनि माज़ी में बि ठहंदा रहंदा आहिनि, उहा हमेशह उन्हनि खे नाकामी थींदी। राजा साजिद ख़ानज़ादा इबरत न्यूज़ टंडो हलायर।